पहिरें अदालत जो फ़ैसिलो इहो आहे त असांजो केस ॿुधियो वञे। हाज़िर असां त पहिरें ॾींहं खां आया आहियूं पंहिंजे केस ॿुधाइण जे लाइ। जेको बि डिसीजन आहे असांखे अखियुनि ते ऐं केस हलंदो त असां पंहिंजे केस खे डिफेंस कंदासीं। ऐं अञा ताईं फ़ैसिलो को बि इहो न ॿुधायो वियो आहे त असां ॾोही आहियूं या न आहियूं। इहो ॿुधायो आहे त असांखे हिन केस में ॿुधियो वेंदो। त हाणे ॿुधनि जेके शायदि गवाह त अञा ताईं को बि न हलिया आहिनि, उहे हाणे हलंदा, ॿुधंदा असां ॿुधंदासीं। बाक़ी हर डिसीजन खे जेको बि डिसीजन हूंदो आहे न बाबा, उहो कोई आख़िरी कोर्ट न हूंदी आहे, कोर्टूं मथे आहिनि। हर डिसीजन खे उन खे चैलेंज कबो आहे। असांजे ख़िलाफ़ु जेके अचे या आयो आहे त भई असां उन डिसीजन खे अॻिते वञिबो। बाक़ी कोर्टनि ते इतबार आहे जंहिंजे करे असां हिते मौजूदु। सर ये जो कोर्ट है, कोर्ट जो चीज़ डिसाइड करती है, उसको मैं कंडम्ड या गलत या सही कहने का कोई हक नहीं है मुझे। वो कोर्ट डिसाइड, इससे ऊपर वाली कोर्ट में जाने का हमें हक है तो हम उसमें जाएंगे। इन महिल ताणी भी असांखे जॉइन करे ॿुधण जी ॻाल्हि कई वई आहे। तो असांखे जॉइन कयो अथनि, असांखे ॿुधंदा, तो असांजा एविडेंस बि हलंदा, असांजा शाहिदनि जा बि गवाह हलंदा। अञा ताईं त न को शाहिद, न को गवाह, न का अहिड़ी ॻाल्हि कान थी आहे न। कुझु जेको कुझु आहे उहो थियो आहे। हिन महिल असांखे जॉइन कयो अथनि इन केस में, वेल एंड गुड। सर रखंदे कोर्ट जो हर फ़ैसिलो क़बूल आहे। बाक़ी उन खे अॻिते चैलेंज करिणो आहे, उहो त ज़माने जो कमु आहे, हर माण्हू खे हक़ आहे। हाई कोर्ट में हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट जिते आहे उन तरफ़ में वेंदासीं डिफरेंट। छो तव्हां साम्हूं न अॻे बि त इहो ईअं ई थी, सुप्रीम कोर्ट खां मोटी हिते था अचूं। सो हर केस खे हलण जे लाइ, हर केस खे अॻिते हलण जे लाइ हर माण्हू जो हक़ आहे। उन हक़ सां हलबो। दादू जी अदालत मेहड़ वाक़े वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। दादू जे शहर मेहड़ में 3 साल अॻु बेरहमी सां क़त्ल कयल उमेर रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि, वालिद, ॾाॾे ऐं चाचे खे क़त्ल करण वारे केस जी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी थी। ॿुधणी दौरान दादू में वॾे तइदाद में पुलिस नफ़री मुक़रर करे सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। जनत केस में नामज़द जवाबदार MPA सरदार ख़ान चांडियो, MPA बुरहान चांडियो ऐं केस में फ़रियादी उमेर रुबाब चांडियो पंहिंजे वकीलनि समेत पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी दौरान 28 अगस्त ते महफ़ूज़ कयल मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधाईंदे पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ MPA सरदार ख़ान चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो खे जवाबदार करार नामज़द करे छॾियो आहे। फ़ैसिले बाद केस जी फ़रियादी उमेर रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे अदालती फ़ैसिले खे हक़ ऐं सच समेत सिंध जे शऊर जी सोभ करार ॾिनो आहे। उमेर रुबाब चांडियो चयो आहे त पंहिंजे 3 घर भातियुनि जे बेरहमाणे क़त्ल ख़िलाफ़ इंसाफ़ लाइ 3 सालनि ताईं अदालतनि जा चकर काटींदी रही आहे ऐं अॼु अदालत संदन हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। अॻिते बि खेसि अदालतुनि मां ई इंसाफ़ जी उमेद आहे। ॿिए पासे केस में जवाबदार तौरु नामज़द कयल MPA सरदार ख़ान चांडियो दादू जे अदालती फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो आहे। यादि रहे त 3 साल अॻु मेहड़ में उमेर रुबाब चांडियो जे वालिद मुख़्तियार चांडियो, ॾाॾे करमुल्लाह चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो खे गोलियूं हणी बेरहमी सां क़त्ल कयो वियो। जनत दादू पुलिस जांच दौरान ॿिन्ही MPA भाइरनि खे बेॾोही करार ॾेई संदन नाला केस मां ख़ारिज करे छॾिया हुआ ऐं अॼु दादू जी अदालत केस में MPA सरदार ख़ान चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो खे जवाबदार करार ॾींदे केस जी ॿुधणी 25 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾियो आहे। केस जे ॿुधणी दौरान ॿिन्ही धुरियुनि सां तालुक़ रखंदड़ चांडिया बिरादरी जा वॾे तइदाद में माण्हू अदालत ॿाहिरां पहुची विया। जनत इन मौक़े ते SSP दादू पारां वॾे अंग में पुलिस नफ़री मुक़रर करे सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।